कदम कदम पे रहमतें और नज़र नज़र पे बरकतें। चो सुभान अल्लाह। कदम कदम पे रहमतें और नज़र नज़र पे बरकतें। जहाँ जहाँ से वो शफ़ीए आसियाँ गुज़र गया, जहाँ नज़र नहीं पड़ी वही है रात आज तक, वही वही सहर हुई जहाँ जहाँ गुज़र गया। महबूब रब्बी किबरिया सरताज जुमला अंबिया। चओ सुभान अल्लाह। ही बे कंहिं जो टाइम हले तो तहां जो टाइम रस्ते में ख़त्म थी वियो। ॻाल्हि समझ में अचे थी सही। मग़रिब मुतसिल प्रोग्राम हुयो मुंहिंजो हिते पोइ टेपारीअ खां वठी बबुरलो बाईपास ते जेका ट्रैफिक जाम थियल आहे, धरणो आहे, उन में फाथल हुयासीं। तव्हां टाइम खाए वियो ट्रैफिक वारा, बाक़ी ॿिए जो जेको टाइम आहे उनजो टाइम हले थो। पोइ तंहिंजे करे क़ुरान जो जलसा प्रोग्राम वाइज़ नसीहत हिकु राति का हिकु ॾींहुं कोन्हे, पूरी ज़िंदगी पिया ॿुधंदा रहंदासीं। ॻाल्हि सम्झ में अचे? महिरबानी करे तव्हां सुभान अल्लाह ॾाढी। कदम कदम पे रहमतें और नज़र नज़र पे बरकतें। जहाँ जहाँ से वो शफ़ीए आसियाँ गुज़र गया, जहाँ नज़र नहीं पड़ी वही है रात आज तक, वही वही सहर हुई जहाँ जहाँ गुज़र गया। महबूब रब्बे किबरिया सरताज जुमला अंबिया। ओ हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा बलगल उला बिकमालिही। रहमत सरापा ज़ात है और मजमुल हसनात है। मजमुल हसनात है, कितनी प्यारी नात है। हसनत जमीउ खिसालिही। रहमत सरापा ज़ात है और मजमुल हसनात है। रहमत सरापा ज़ात है। कहीं चयो असांजे सोने नबी जा कदम मुबारक रहमत चो बेशक। कहीं चयो असांजे दिलबर नबी पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जूं अखियूं मुबारक रहमत चो बेशक। कहीं चयो असांजे दिलबर नबी जो लुआ मुबारक रहमत चो बेशक। कहीं चयो असांजे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो लिबास मुबारक रहमत। पर असांजो अक़ीदो असांजे अकाबिरीन उलमाए देवबंद जो अक़ीदो आहे असांजो साईं असांजो दिलबर मुहम्मदी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबीयीन हयातुन नबी पैर मुबारकन खां वठी सर मुबारक ताईं सरापा रहमत रहमत। सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां। रहमत सरापा ज़ात है और मजमुल हसनात है। कितनी प्यारी नात है। हसनत जमीउ खिसालिही। लाज़िम है हम पे
बेगुमा जब तक रही इस तन में जान, लाजिम है हम पे बेगुमा जब तक रही इस तन में जान, ओ हर दम रही विरदे जुबान सल्लु अलैहि वालिही। बुलंद आवाज़ सां चो सुभान अल्लाह। चो असांजे दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अखड़ियों मुबारक रहमत चो बेशक असांजो दिलबर नबी केड़ो नबी आ। अब खोलिया कुरान वडे आवाज़ सां चो खोल कुरान चो सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चौंदा हलो तमा कुरान जो दीदार कराया। फरमे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। छवीहों सिपारो आहे सूरज जो नालो सूरतुल फताह। अल्लाह कुरान में ऐलान कयो आ केड़ो नबी आहे। अल्लाह से छा तो फरमाए बुध कुरान दुनिया वारो कुरान जो बुधण तो सवाब आ। चोइन सोने जो दीदार करण भी सवाब है। पर में मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुजदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूदि ज़ालिका मसलुहुम फित तौराति व मसलुहुम फिल इंजील। दादा चो सुभान अल्लाह। फरमे केड़ो रसूला फरमे मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुहम्मद अल्लाह जो रसूला चो सुभान अल्लाह। अल्लाह तुझो केड़ो रसूला है। फरमे वज़ुहा रसूला चो सुभान अल्लाह। केड़ो रसूला फरमे वल्लैल रसूलाही। सिज में जेतरे कदर हुस्न नाहे मुझे दिलबर नबी में ज्यादा ओ रसूलाही। रात में तारीकी नाहे महबूब जे जुल्फन में आ ओ रसूलाही। अल्लाह तो जो केड़ो रसूला अल्लाह जे कुरान फरमायो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला ओ रसूलाही। या अय्युहल मुदस्सिर ओ रसूलाही। ताहा फरमे यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। चो सुभान अल्लाह। मुहम्मदुर रसूलुल्लाह फरमे मुहम्मद मा रब जो रसूला। केड़ो रसूला है। हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चए पियो अल्लाह मुखे मोहम्मद अरबी जो उम्मती बणा। चो सुभान अल्लाह। हाणे मुसलमानो काथे नबी काथे उम्मत सब उम्मत गडायो। आदम अलैहिस्सलाम का वठी करे मुझे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत तक पर नबूवत जो मकाम मथे आ। चो सुभान अल्लाह। तो किया नबी पियो फरमाए तो मुखे उम्मत बना नबूवत वारो मकाम। अल्लाहु अकबर कबीरा। तवज्जा करो मुसलमानो रब्बे काबा जो कसम आहे काथे नबूवत काथे उम्मत। छो पियो फरमाए तो मुखे मुहम्मद अरबी जो उम्मती बनाई जा। ही हजरत मूसा नबी आहे। उलमा ने लिखियो मुफस्सिरीन लिखियो आ जने मूसा पैगंबर असांजे महबूब जे शान
शान खे ॾिठाई सोने जे मकाम खे ॾिठाई पांजो मकाम विसारे वेठो ॾाढा त जो सुभान अल्लाह एडो नबी जो शान आहे एडो महबूब जो मकाम आहे केड़ो नबी आ अल्लाह फरमायो मोहम्मद मा रब जो रसूल आहे हजरत इब्राहिम नबी का पूछी तरिसो मां छा बुधाया खोल कुरान चो सुभान अल्लाह बैत मथे करे सुभान अल्लाह चो मां कुरान जो दीदार कराया पर मैं बिस्मिल्लाह रहमानिर रहीम पेरों से पारो है सूरज जो नालो सूरतुल बकरा है अल्लाह कुरान में ऐलान कयो दुनिया वारो कुरान जो बदलत सवाब आए चो न यार जो दीदार कर भी सवाब 1500 साल कुरान के गुजरिया मोमिन जो दीदार माढो न तो दे चो सुभान अल्लाह 1500 साल कुरान के गुजरिया कुरान जी बुदण का मोमिन जो ढोल तो थे 1500 साल गुजरिया इन सोने जे दीदार मां ढोल तो थे एतरे कदर अजमत वारो कुरान बुध कुरान चो सुभान अल्लाह अल्लाह कुरान में ऐलान कयो आहे पर मेरा बना वबअस फीहिमा रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका वयुअल्लिमुहुमुल किताबा वल हिकमता वयुज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम कुरान आचो सुभान अल्लाह हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम मोहम्मद अरबी जे शान के बयान करे चो उहो रसूल मोहम्मदुर रसूलुल्लाह हजरत इब्राहिम नबी पान केड़ो नबी आ थोड़ो बुधो त मुसलमानो रब्बे काबा जो कसम आहे तू त अल्लाह जो दोस्त नबी आहे खलील पैगंबर आहे जे जो रब सा इश्क आहे पांजे अल्लाह सा प्यार आहे हजरत इब्राहिम नबी बकरन चारण जेला घर का बाहर निकरी वयो आहे जबलन पहाड़न में आयो एकड़ो नौजवान लजन आयो डाडो सुनो आहे पर सुभान अल्लाह उन जे जुबान ते रब जो हमदो आहे अल्लाह जो तारीफ आहे हिया रब जे तारीफ में तो गालाए जे तो सुभान जिल मुल्क वल मलकूत सुभान जिल इज्जत वल अज़मत वल हैबत वल कुदरत वल किब्रिया वल जबरूत चो सुभान अल्लाह रब जे तारीफ में चंद जुमला चई हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो पैगंबर अल्लाह जो दोस्त नबी मुतवज्जे थियो ऐ नौजवान जी सही कंहिंजी तारीफ पिया क्यों चई यार जी चो सुभान अल्लाह मोमिन भी वो इंसान आ जे दिल में रब्बुल आलमीन जो प्यार हो जे खौफ हो जे खुदा तदे तो कुरान पियो गालाए चो सुभान अल्लाह तमा खोलिया कुरान बुलंद आवाज सा चो सुभान अल्लाह फरमे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नाओ सिपारो आहे सूरज जो नालो सूरतुल अनफाल आहे मोमिन केरा जे दिल में रब जो खौफ आहे जे दिल में अल्लाह जो इश्क में प्यार आहे बुध कुरान चो सुभान अल्लाह हथ मथे करे सुभान अल्लाह तो चो मां कुरान जो दीदार कराया आयत नंबर 12 फरमाए इन्नमल मोमिनून अल्लज़ीना
इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। चो सुभान अल्लाह। जंहिंजे दिल में अल्लाह जो खौफ, जंहिंजे दिल में अल्लाह से इश्क मोहब्बत प्यार हो जी। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाए नौजवान ये लफ्ज़ मुके ॾींहर त ॿुधा तो यार जी तारीफ़ में केड़ा लफ्ज़ पियो चए। हाणे वो हुयो त फरिश्तो पर इंसानी शिकिल में। हाणे अल्लाह जे नबी के खबर नाहे। बुधो दुनिया जा मुसलमानो ही फरिश्तो आ इंसानी शिकिल में आ पतो न पयो से। फरमाई त रब जो तारीफ़ त मूंखे ॿुधा मालूम थी वियो आहे आलिमुल गैब ज़ात रब जी आहे। नबी के खबर हुजे आ त पुछे आ न सागो इब्राहिम नबी आहे। फरिश्ता इंसानी शिकिल में आया गाबो कोई करे उन जे सामो दावत जे ला पेश तू फरमाए। पतो न हुयुस त फरिश्ता हिन खबर हुजे ज़ात पंहिंजो गाबो न कोया यानी नबी के पतो न पयो फरिश्तो आया इंसान आहे। तो अजकल जी ओ दुनिया वारो उन जीरन मुर्दन के छा खबर आहे त ही इंसान उन का मुरादों पूरियों पियो कराए। आलिमुल गैब पियो उन्हनि खे समझे। जॾहिं नबी आलिमुल गैब नाहे वली हुजे चाहे बुजुर्ग हुजे कुतुब हुजे चाहे अबदाल गौस हुजे आसमान में परवाज कंदो अचे चो वली मनीदा से आलिमुल गैब ना आलिमुल गैब रब जी ज़ाता खोल कुरान चो सुभान अल्लाह। बैयत मथे कर मां कुरान जो दीदार कराया पर मैं बिस्मिल्लाह इर्रहमानिर रहीम 28 सिपारो आहे। मुझे सबू अल्लाह जो कुरान खोल अल्लाह बुधो दुनिया जा मुसलमानो सूरत जो नालो सूरतुल हशर आहे। जो आलिमुल गैब रब जी ज़ात फरमे हु अल्लाह वल्लज़ी ला इलाहा इल्ला हु आलिमुल गैब वश्शहादति हुवर रहमानुर रहीम हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हु अल मलिकुल कुद्दूसुस सलामुल मुमिनुल मुहैमिनुल अज़ीज़ुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युशरिकून वल्लाहुल खालिकुल बानिउल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहू मा फिस समावाति वल अर्ज़ व हुवल अज़ीज़ुल हकीम। चो सुभानअल्लाह। आलिमुल गैब केरा ॻाल्हायो हाजत रवा केरा तारीफ़न जे लायक केरा ॾींहं में भी तारीफ़ रब जी। चो सुभान अल्लाह। हाणे ही रात के ॾिसो पिया या रात भी तारीफ़ रब जी आ। चो सुभान अल्लाह। सुबह जो सवेरो तारीफ़ रब जी आहे शाम जो अगड़ो तारीफ़ रब जी आहे सर्दी गर्मी तारीफ़ उन यार जी आहे सिज चंद्र तारा तारीफ़ यार जी आहे हवाओं फिजाओं तारीफ़ यार जी आहे दरिया समंदर तारीफ़ उन यार जी आहे। तॾहिं त कुरान फरमायो सुभान अल्लाह। चओ त मां कुरान जो दीदार कराया पर मैं बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम 28 सिपारो सूरत सफ पर मैं सब्बालिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ि व हुवल अज़ीज़ुल हकीम। चो सुभान अल्लाह।
तारीफ न यार जी आहे जमीन में आसमान में ॾींहं में रात में सुबह शाम में तुझे वजूद में तुझे मन में तुझे आलो औलाद में तारीफ यार जिया तुझे माल मिल्कत में तारीफ रब जिया तुझे दुकान में तारीफ रब जिया तुझे खेती बाड़ी जमीन में तारीफ रब जिया अया बुध खोल कुरान चो सुभान अल्लाह अल्लाह कुरान में ऐलान कयो है सूरज जो नालो सूरतुल जुमा फरमायो सब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्जिल मलिकिल कुद्दूसिल अजीजिल हकीम जो तारीफों सोने जिया है तारीफों बादशाह जिया तारीफों कुद्दूस जिया तारीफों अजीज जिया तारीफों हकीम जिया अया बुध कुरान तवज्जा कयो मुसलमानो सूरज जो नालो सूरत तगाबुन है फरमायो अल्लाह कुरान में यो सब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ि लहुल मुल्कु व लहुल हम्दु व हुवा अला कुल्ल शैइन क़दीर चो सुभान अल्लाह। तारीफ कंहिंजी पियो करे अल्लाह जी तारीफ पियो करे ॿीहर तारीफ यार जी तबुदा हज़रत इब्राहिम नबी चो सुभान अल्लाह। पर मुफ्त में तारीफ त कोन ॿुधाईंदो साईं कुझु ॾींदी त पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो ॿियो त कुझु कोन्हे बकरियुनि जो धाणा चाराइण जे लाइ ॿाहिरि निकितो घर खां अधु धण तुंहिंजे हवाले अल्लाह असांजी तारीफ़ ॿीहर हवाले करे वियो हलो वरी रब जे तारीफ़ में तो ॻाल्हाए फरमे सुब्हान ज़िल मुल्क वल मलकूत सुब्हान ज़िल इज़्ज़त वल अज़मत वल हैबत वल कुदरत वल किब्रिया वल जबरूत यार जे तारीफ़ जे ॿुधण सां इब्राहिम नबी जो इश्क अञा वधी वियो रब सां प्यार अया वधे वयो जे यार मेहरबानी कर बस न कर वरी यार जी तारीफ बुधा चो सुभान अल्लाह जी छादी दे मुखे वर में जी अध धन बकरी जो बचो ओए बे तुझे हवाले वरी रब जे तारीफ में शुरू थियो नौजवान है आए फरिश्तो इंसानी शक्ल में आए सुभान ज़िल मुल्क वल मलकूत सुभान इज़्ज़त वल अज़मत वल हैबत वल कुदरत वल किब्रिया वल जबरूत चो सुभान अल्लाह। अया ढो न रब जी तारीफ मां भला रब जी तारीफ ॿीहर त ॿुधा पर मैं हाणे छा ॾींदे तो वटि कुछ भी न रहियो सोचे 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 त मूं वटि मुंहिंजी जान बाक़ी आ चओ सुभान खटे वया उहे इंसान जिन पंहिंजूं जानियूं रब जे हवाले करे छॾियाऊं इन जो मिसाल दुनिया में असा एक बे जे जानन के था वठी करे को दसो पया एक बे के तकलीफ देई करे मुर्दार था कयूं पया जान ॾिणी आ त रब जे नाले ते एक बे जो जान न वठ मुसलमान हाणे ता जे सकर जे बबरले पास ते गादन जी रश लगी पई हुई चोसे खैरपुर में कत्ल था मुर्स मोया मानो मोया इन जे जरिए रोड ब्लॉक कयो वियो वरी ता के खबर कोटा बलोचिस्तान हजारा जे इलाके में 15 मानो बेचारा मिस्किन गरीब कमाइण वाला मजदूर हथ पोया बधी मुडियो धार करे पेट चीरिया वया 3-4 ॾींहं थी वया खुदा जो कसम तवा जीरन जो धरणो बुधो कोटा में मुर्दा धरणो पया मुर्दा जो दफन कौन जो धरणो ओए मुर्दा पया रोडन ते जो जेसी ताई असा जो मुल्क जो बड़ो बुजुर्ग इमरान खान हां सही खुसरो खान इयो इंदो त पो पांजा असा दफनाइदा से मुर्दा उनन के केड़ी खबर असा एड़े मानु के पुकारियो ता जेमे जेके कन्ने कोनन के बोड़ो आहे जेमे हिस्से ना है जो इंसान आहे उनन जो मुतालबो सिर्फ हुआ अरे जालिम खंडत मांगी करे पियो
अटो मांगो करे पियो तेल गैस बिजली इंसान जे खून के छो एडो सस्तो करे छडियो जो असा जे पूरे पाकिस्तान में मुसलमान जो रत पियो वई इंसान जो खून जो सस्तो आ काश इनन जे जगह ते इंसान जो रत ऐं खून भी महंगो हो जाए बेहतर है हाने कोटिया में उन जा मुर्दन जा लाश पया उन मुर्दन मां एकड़ी एड़ी न्याणिया जेका रोई करे चीपी असा जे घर में कमाण वारो एकड़ो दोयो सो दुनिया छड़े उन जो जनाजो भी रोड ते पियो के ना वरी उन जनाजन मां एकड़ो नौजवान दाढ़ी मुछ मसलया यूनिवर्सिटी स्कूल में पढ़न वारो तालिबुल इल्म खुदा जो कसम आए छुट्टियों थी वैसे फीस जेला कमाण जा लावियो उन जो भी पेट फाड़ियो वियो गर्दन कटियो वियो हथ पोया बधाया इन जे अबे हमण मां छा गुजरंदो हुंदो एड़े मुल्क में था असां मरो एक बे के था मारियो मुसलमान जे रत ऐं खून जो प्यासिया काश इंसान पांजो जान अल्लाह जे नाले ते देहा चो सुभान अल्लाह पांजे जान की जाया करण वारो एक बे के मारण वारो काश ता पांजे रब जे नाले ते एक बे जो जान लो त खुदा जो कसम अज गैर के काफर के मुशरिक के यहूद नसारा के जुरत न थे जो ता सा मुकाबलो करे ता जे दीन इस्लाम सा हाथ चुरांद करे गाड़ी पटकन वारन सा हाथ चुरांद करे मस्जिदो शहीद करे सवाल ही पैदा मुसलमान एक बे के मारे करे तबाह करे छड़ियो बस जानियो त उहे होयो जे के रब जे नाले ते ओहद जो मैदान आ ओहद जो मैदान रात जो अगड़ो सुबाने जंग जो मैदान है मुसलमान काफर तलवार तीरन जी घमसान जी जंग लड़ाई आ नबी जा बस सहाबी उठी पिया उठी करे पान में मशवरो कयो हजरत साद बिन नबी वकास हजरत अब्दुल्ला बिन जहश चे यार तो के त खबर आ सुबाने ओहद जो मैदान आ या त गाजी थींदा से या शहीद थींदा से असा जे महबूब फरमायो मुजाहिद हालत जिहाद में रब का जेको घुरंदो आ मुजो अल्लाह उन जे दुआ के कबूल कंदो हाने मां दुआ घुरा तू आमीन चो ए तू दुआ घुरे मां आमीन चवा के ठीक आ हजरत साद बिन नबी वकास हथड़ा खया दिसो पांजो जानू रब जे नाले ते कुर्बान पया कन सहाबा अज जा मुसलमान एक बे जे जान के पया मारन वरी असा जे इलाके में एक बे के मारे करे माल ढोर मिलकत बनी बारन जे करे भा भाखे कत्ल के वेठवा दुनिया जे खातिर खून जा रिश्ता सोड़ा रिश्ता भाइरन वारा रिश्ता उहे भी जुदा थी मुझा दोस्तों जानियो जे कड़े कुर्बान करनी थो तो यार जे नाले ते कुर्बान आने हजरत साद बिन अबी वकास फरमायो जी यार बेहतर गाल आई जेका तुझे मन में आ तू दुआ गुर मां आमीन चवा मुझे मन में आई मां दुआ गुरा तू आमीन चो हजरत साद बिन अबी वकास हथड़ा कया ते तू ए मुझा अल्लाह अल्लाहुम्मा हजरत अब्दुल्ला फरमायो आमीन चो सुभान अल्लाह साहबा आमीन पियो फरमाए पियो नबी जो गुलाम दुआ पियो घुरे चे मुझा अल्लाह सुभाने उद जो मैदान आए इस्लाम में कुफर जो टक्कर आए मां तुझे नबी जो साहबी आया तुझे नबी जो गुलाम आया ओ मुझा अल्लाह सुभाने मुझे सामो एकड़ो एड़ो काफर आणी जा जेको बहादुर होजे ताकतवार होजे विय जनन वारन सावण वारो होजे हजरत अब्दुल्ला तो फरमाए अल्लाहुम्मा आमीन अल्लाहुम्मा आमीन हजरत साद दुआ में तो फरमाए ए मुझा अल्लाह वो काफर मूसा विड़े मुझे मुकाबले में अचे दू बदू जंग थी मुखे तलवारियों आने मां उनके तलवारियों आना मुखे जख्मी करे मां उनके जख्मी कया विणते विणते
विणदे विणदे अल्लाह अंत मां उन जे मथा गालिब अची वञा उनके शिकस्त ॾेई छॾियां। हज़रत अब्दुल्लाह फरमायो आमीन अल्लाहुम्मा आमीन। हाणे अब्दुल्लाह जो वारो आयो अतड़ा खणी दुआ में थो चवे ए मुंहिंजा अल्लाह सुभाणे इस्लाम में कुफर जी लड़ाई आहे मुंहिंजे साम्हूं बेड़ो कफर आणी जा जेको बहादुर हुजे 20 ॼण वारनि सां वेहण वारो हुजे। हज़रत साद फरमाए आमीन अल्लाहुम्मा आमीन। ॿुधो दुनिया जा मुसलमानो ही उहद जो मैदान आहे। हाजिन खां पुछी ॾिसो ॼण उहद जो मैदान ॾिठो आहे मुंहिंजे महबूब जे चाचे जो कबर मुबारक होते आहे। 11 टुकड़ा थियो मैदान में 70 साहबन जा कबरों बि होते। ओ उहद जो मैदान जैसा नबी प्यार कंदो आहे पर में हाज़ा जबलुन युहिब्बुना व नुहिब्बुहु बुखारी शरीफ जी हदीस आहे। हाणे अब्दुल्लाह पंहिंजे दुआ में थो चवे अल्लाह पोइ उहो मूंसां विड़े मां उन सां विड़ा तलवारूं हणे मां उन ते वार कयां अल्लाह मूंखे ज़ख्मी करे मां उनखे ज़ख्मी कयां। ज़ोरदार मुक़ाबलो रहे। हज़रत साद आमीन तो फरमाए अल्लाह विड़ंदे विड़ंदे अंत मूंखे शहीद करे छॾे। हज़रत साद जा हथड़ा छॾिजी विया दान निकिरियोसि अखियुनि में पाड़ी अचियोसि। अब्दुल्लाह ही छा थो चवे यार हिकिड़ो भाउ ॿिए भाउ जे क़त्ल जे लाइ कीअं आमीन चवे पर साहबा जी कुर्बानी तरे सोना जान पंहिंजे रब जे नाले ते थो ॾे। अॼु मुसलमान खे थो मारे भाउ भाउ खे थो मारे भाउ जो चाचे खे थो मारे पुट पीउ खे थो मारे। ॿुधो दुनिया जा मुसलमानो अब्दुल्लाह फरमायो यार ना इहो त इंसाफ़ न थींदो। मां आमीन चवंदो रहियोसि तू रुकजी वियो आ शाबस हिम्मत कर यार अॼु आमीन त चओ दुआ जे क़बूलियत जो घड़ी आ। वाह साहबी तुझो इश्क वाह साहबी तुझी कुर्बानी। हज़रत अब्दुल्लाह फरमायो मुंहिंजा अल्लाह मूंखे शहीद करे पर हिन अंदाज़ सां करे मुंहिंजो सिर धड़ मां धार करे। हज़रत साद रोए थो ढुढकारियूं भरी भरे करे चए थो आमीन अल्लाहुम्मा आमीन। चए थो अल्लाह पोइ मुंहिंजूं अखियूं बि कढे रब चप बि वॾे अल्लाह हथड़ा बि धार करे पेर बि धार करे अल्लाह क़यामत जे ॾींहं में इन हाल में उथारी जा। वाह साहबी तुझो प्यार वाह साहबी तुझो इश्क। तॾहिं त अल्लाह क़ुरान में फरमायो सुभान अल्लाह त चो मां क़ुरान जो दीदार कराया खोल क़ुरान चो सुभान अल्लाह पर में बिस्मिल्लाह ॿुधो दुनिया जा मुसलमानो रब्बे काबा जो कसम आहे 11हों सिपारो आ सूरज जो नालो सूरत तौबा आहे आयत 100 आहे फरमाए तू असाबिकून अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु चो सुभान अल्लाह। साहबी जे तो अल्लाह माशर जे मैदान में इयो थारी जाए न हाल में तो मुखा सवाल कजा अब्दुल्लाह पांजा चपड़ा काढ़े करे आयो आ अखियों काढ़े करे आयो आ हथड़ा काढ़े करे आयो आ अल्लाह पोइ पांजे प्रिय जे सामूं पांजे महबूब जे सामूं तोखे चवां आजिज़ी सां अल्लाह तुझे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा आखिर ज़मान पैगंबर जे कदमन ते कुर्बान करे आयो आ अल्लाह खैरात करे आयो आ वाह अब्दुल्लाह तुझी खैरात अज असां भी खैरात कंदा हूं
कहीं माल खैरात कयो, कहीं ढोर, कहीं बकरियों, कहीं चांवर जी बोरी, कहीं गेह जो दबो, चौंदो तमा वडो सखिया न मुसलमानो। माल जो खैरात आसान आए, दुनिया वारो पैसे जो खैरात आसान ला, पर जान जो खैरात मुश्किल आहे, दुखियो आहे। जय तो अल्लाह तुझे महबूब जे कदमन में खैरात करे आयो आ, वाह साबी तुझो खैरात, वाह साबी सखावत तुझी ज़कात, एड़े किस्म जी ज़कात कड़ी छड़ियाई, मानो हैरान थी विया। उहद जो मैदान लगियो, 70 साहबा शहीद थिया, नबी जो चाचो यारा टुकड़ा थी वयो आहे, तकलीफ मिली आहे, महबूब जो सर मुबारक जख्मिया, दंदड़ा मुबारक शहीद थी विया। दुनिया वारो हजरत साद तो फरमाए अल्लाह अकबर कबीरा, मां उठम जख्मी हालत में जिया दुआ गुरम थी रब कबूल फरमायो। वडे मुश्किल सा मां दिल जे दुश्मन के ड्राहे छड़ियो, पर हाने मां के चैन नाए यार खुशी जो मुक्यो आ, तू त पांजे दुश्मन के मारो तो के चैन छो नाए। चे अब्दुल्ला जी याद सताए थी, अब्दुल्ला जी दुआ सताए थी, मां गोलिया मुझो अब्दुल्ला केड़े हाल में आ, साहबन जे जिंदा में आयो, सुनो अब्दुल्ला नजर ना आयो, जी जख्मिन में वयम के अब्दुल्ला नजर ना आयो, शहीदन में वयम के अब्दुल्ला नजर ना आयो, गोली दे उए हथड़ा नजर आया। रात जे वक्त में अब्दुल्ला हथड़ा खणी रब खां दुआ पियो घुरे, 14 जे चंद्रमा उए आंगुरू चमकिन पिया, उए हथड़ा नजर आया, धान की वैया है। इथे सुने अब्दुल्ला बिन जाश नबी जे गुलाम जो सर मुबारक नजर आयो, पैर मुबारक नजर आया, रोई करे मां जमवा अब्दुल्ला, मां साद जी कुर्बानी ही तरफ अज तो वण वजाए छया। अब्दुल्ला वाह जो कुर्बानी दे वयो आ, क़यामत ताईं मुसलमान कुर्बानी ॾींदा रहन, तुझे कुर्बानी जो मुकाबलो न थींदो। तंहिंजे करे मां इहा हदीस पढ़ी आ, रब जे नाले ते कुर्बानी ॾियो, खुदा खे मञो, हिक ॿिए खे न मारियो, हिक ॿिए सां तासुब हसद न कयो, रीस साड़ न कयो, हिक ॿिए जे रत जा प्यासा न थियो, मुहब्बतूं कयो, नफ़रतूं मिटायो, जान ॾियो त रब जे नाले ते, जान ॾियो त ख़त्वे नबूवत ते, जान ॾियो नामूसे रिसालत ते, जान ॾियो मस्जिद मदरसन जे नालन ते, जान ॾियो दीन इस्लाम जे ख़ातिर। इहा कुर्बानी क़बूल थी वेंदी, रब राज़ी थी वेंदो, जेकर मौत मिली